सिंध जे तारीख़ी ज़िले सांगड़ में सियाहन जे घुमण लाइ बहितरीन मक़ाम चोटियारियूं डैम सांगड़ खां तक़रीबन 30 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। इंतिज़ामी लापरवाही जे करे डैम जूं रौनकूं बहाल नाहिनि थियूं। चोटियारियूं डैम जे सूरतयाल अफ़सोस जोगी आहे, जंहिं में वधीक कम करण जी ज़रूरत आहे। सिंध टीवी न्यूज़ जी टीम कश्ती ज़रिए चोटियारियूं डैम जे अंदरि पाणी में मौजूदु तारीख़ी माड़ी खे रिकॉर्ड करण लाइ पहुती, जंहिं बाबति ॿुधायो वञे थो त ही माड़ी ख़ैर मोहम्मद जुणेजो वारनि जी जाइ हुई। माड़ी तमामु ख़स्ता हालत में आहे, जंहिंखे अपग्रेड करण लाइ को बि कमु न कयो वियो आहे। क़दीमी तारीख़ी ऐं परे खां पाणीअ में ख़ूबसूरत नज़र ईंदड़ ही माड़ी चोटियारियूं डैम जी ख़ूबसूरती ऐं सियाहनि जे घुमण लाइ कशिश जो सबबु बणियल आहे। हिकु तरफ़ सियाहनि लाइ लुत्फ़अंदोज़ थियण लाइ चोटियारियूं डैम बहितरीन पॉइंट आहे, त ॿिए तरफ़ चोटियारियूं डैम जा ट्यूबवेल न हलाइण सबबु सीपेज हज़ारे एकड़ ज़री ज़मीन ॻड़काए छॾी आहे। ज़री ज़मीनूं तबाह बर्बाद थी वयूं, ॻोठाणा लॾपिड़ान करे मथियाई इलाइक़नि ॾांहुं लॾे विया। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सियाहनि चयो त सहूलियतूं तमामु घटि आहिनि। अगरि जे सहूलियतूं हुजनि त पोइ ही पॉइंट तमामु हिकिड़ी वैल्यू रखनि था। के हिते मेन जेका असां शइ ॾिठी आहे उहा सिर्फ़ु हिते सहूलियतुनि जो जेको घणो फुक़दान आहे, डेवलपमेंट बिल्कुलु न आहे। ॾिठो वञे त पुराणियूं जेके शयूं बंगला ठहियल आहिनि उनजी कंस्ट्रक्शन जो कमु न थियल आहे हिते। उन खां सवाइ जेको गवर्नमेंट जे तरफ़ां का फैसिलिटी अहिड़े टाइप जी न ॾिनल आहे। डैम ॿुधोसीं हिकिड़ो तारीख़ी मक़ाम आहे, तफ़रीही मक़ाम बि आहे, उहो ॾिसण लाइ आयासीं। पर हिते सहूलियतुनि जी अणहूंदा सूबाई गवर्नमेंट या वफ़ाक़ त जेको करे, पर डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट इंडिकेशन बि न ॾिना आहिनि त हिन तरफ़ ई डैम आहे। हिते बदकिस्मती सां ॾुख सां अफ़सोस सां इहो ॾिसणो पइजी वियो त हिते का बि सहूलियत अहिड़ी न आहे जो विज़िटर्स कंहिं आसानी सां हिन मंज़िलुनि ते पहुचनि। चोटियारियूं डैम में रिहाइश वग़ैरह लाइ ठाहियल बिल्डिंग तमामु ख़ूबसूरत आहे, जंहिं में रिहाइश जो बहितरीन इंतज़ाम थियल आहे, जंहिं में AC वारा कमरा, बेडरूम ऐं ॿियूं सहूलियतूं मुयसरु आहिनि। घुमण लाइ ईंदड़ सियाह बिल्डिंग जे मथां छित तां पूरे चोटियारियूं डैम जो नज़ारो ॾिसी वठनि था। जॾहिं त छपरे वारो हिकु नंढो होटल बि आहे, जिथे ईंदड़ सियाह मच्छी वॾे चाह सां खाईंदा आहिनि। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकेली, खान मोहम्मद कीरियो सां गॾु नवीद गुल ख़ासकेली, सिंध TV न्यूज़।